अस्सलाम वालेकुम क़िसागो में अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां अवांजी ते जो ख़ुशि जो शाद ऐं आबाद जो करीम रब अवांखे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मुहताज रखे आमीन सुम्मा आमीन अवांजी मोहबतुनि जो अज़द शाकिर हमेशह जीअं शुक्र अदा करणु घुरिजे उन्हनि क़ुर्बनि जो उन्हनि मोहबतुनि जो तव्हांजो टेलीफोन कॉल्स तव्हां पहुचो था मूं ताईं कोशिशि कयो था भाकुर में भरियो था ऐं क़िसागो खे पसंदि कयो था जंहिंजे लाइ मां अवांजो अज़द शाकिर आहियां कोशिशि आहे त इहो सिलसिलो वक़्तु सिर जारी रहे त जीअं ज़िंदगी में जेकॾहिं लाभ जी का सूरत आहे त उहा असांखे सूरत हाल आहे त उहा असांखे मिलंदी रहे मां पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां जिते सभु खिलंदा आहिनि पर मां ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदो त मूंखे मज़हबी इशूज़ ते ॻाल्हाइण जो को बि कोन्हे को पॉलिटिकल इशूज़ ते ॻाल्हाइणो आहे मां चाहियां थो त ज़िंदगीअ में अलाए इन खां सवाइ बि केतिरा मरहला आहिनि जिते माण्हू ॻाल्हाए त वधीक बहितर हूंदो आहे ऐं जेका जंहिं शइ जी ॼाण हुजे माण्हू उन मुताबिक़ ॻाल्हाए पोइ थी सघे थो अॼु जेको मां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां पियो थो त शायदि उहो कुझु पॉलिटिकल लॻे पर उहो पॉलिटिकल न आहे इहे सचायूं आहिनि ज़िंदगीअ जूं जेके क़िसागोई में मां अव्हां सां शेयर कंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त उनजे वॾे वॾो मॉडल मां पंहिंजे पाण हुजां त जीअं ॿिए जे हवाले सां ॻाल्हि थी न सघे असीं आम ज़िंदगी में ॾिसंदा आहियूं त हयाती में ज़िंदगी गुज़ारण जा ख़्वातीन सां जेके तरीक़ा आहिनि से चारि आहिनि पहिरियों आहे मां बि ठीकु आहियां तूं बि ठीकु आहीं आई एम ओके यूर ओके इहो पहिरियों तरीक़ो आहे शायदि मूं पहिरीं बि तव्हांजी ख़िदमत में इहा ॻाल्हि अर्ज़ु कई हुजे इहो मफ़ाहिमत जो सिलसिलो आहे त मां बि ठीकु आहियां तूं बि ठीकु आहीं ज़िंदगी जीअं हले पई थी ॾिसूं था त हुनखे कीअं था गुज़ारियूं ॿियो हूंदो आहे आई एम ओके यूर नॉट ओके इहो अहसासु बरतरी आहे मां ठीकु आहियां तूं ठीकु न आहीं माना जेके कुझु आहे सो मां आहियां मां महमूद मुग़ल दुनिया जो हसीन तरीन माण्हू स्मार्ट माण्हू ॻाल्हाइण बि मूंखे अचे कपिड़नि जो ढंग बि मूंखे मुंडी बि सुठी पायां थो वाच बि मूं वटि सभिनी खां महांगी आहे मां आहियां इहो विटामिन आई जो शिकार हूंदो आहे माण्हू सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स जो शिकार हूंदो आहे ऐं टियों न आहे आई एम नॉट ओके यूर ओके इहो चमचो आहे ख़ुशामदी आहे साईं बसि तव्हां आहियो जेको कुझु आहे तव्हां आहियो कमाल आहे साईं उस हिसाब तव्हांखे छा त निकर पातल आहे छा तव्हांजी टी शर्ट आहे साईं मूं मिसकिन वटि एतिरो छा हूंदो जेको तव्हां वटि आहे तव्हां साईं बसि इहो खमख जी हिकिड़ी ॻाल्हि आहे अजई आहे ऐं चौथी आहे आई एम नॉट ओके यूर नॉट ओके मां बि ठीकु न आहियां तूं बि ठीकु न आहीं हाणे इहो झगड़ो आहे लफड़ो आहे इहो पंगो आहे ठीकु आहे तूं बि ठीकु न आहीं मां बि ठीकु न आहियां अचु ॾिसूं था छा था कयूं केरु ज़ोर थो थिए त ज़िंदगी में इन शइ खे बार बार ज़हन में रखियो वेंदो आहे त आई एम ओके यूर ओके मतिलबु ठीकु आहे न शयूं ठीकु आहिनि इनखे माण्हू मफ़ाहिमत सां हले त केतिरियूं शयूं बहितर थी सघनि थियूं न को सुपीरियरिटी मां माण्हू वञे न को इन्फीरियरिटी मां माण्हू वञे जेकॾहिं कंहिं वटि का शइ आहे त छा थो करे सघिजे भला जेकॾहिं कंहिं वटि का सुठी गाॾी आहे त दर पटे त कोन ॾींदो न पाण करे दरवाज़ो घर खणी वञो साईं मुंहिंजे पारां तव्हांखे गिफ्ट आहे मुंहिंजी लेक्सस जो दरवाज़ो ऐं टायर तव्हां हुनखे टायर खे फेराईंदो पिया त मूंखे लेक्सस जो टायर मिलियो खिल पई अचे छा कजे असां कहिड़ी कॉम्प्लेक्सिस में वञूं पिया था ॻाल्हि तव्हां सां इहा करणी आहे त असां नाम नमूद ते ध्यानु ॾियूं था घणो हिकिड़ी का शइ ॾियूं था न 500 माण्हू फोटो कढाइनि था ॿोरीअ सां गॾु 10 हथ हूंदा आहिनि वठण वारो हिकिड़ो हूंदो आहे हुन सां गॾु 10 हथ हूंदा आहिनि महमूद साहब बीठो आहे साद साहब बीठो आहे उज़ैद साहब बीठो आहे उबैद साहब बीठो आहे शाहनवाज़ साहब बीठो आहे सभई हथ विझो बीठा आहिनि हुन में त भई हिकिड़ो फोटो निकिरे पियो थो या हिस्ट्री थींदी त असां अटे जी हिकिड़ी 1000 रुपए जी बैग या 500 रुपए जी बैग हिकिड़े माण्हू खे ॾिसी जेको मफ़लुकुल हाल हुयो या असांजो पंहिंजो हाल ॾाढो बहितरीनु हुयो ईअं आहे त मफ़लुकुल हाल मां आहियां मुंहिंजो हाल कमज़ोर आहे भई हाल इन करे कमज़ोर आहे जो मूंखे इज़त नफ़्स जी ख़बर कान्हे का त कंहिंजी इज़त नफ़्स छा हूंदी आहे मूंखे रुॻो पंहिंजी इज़त नफ़्स जी ख़बर आहे त मां इहा हूंदी आहे जर्मनी जे कंहिं होटल ते जॾहिं माण्हू कॉफ़ी पीअण ईंदा आहिनि त जॾहिं कॉफ़ी जो ऑडर ॾींदा आहिनि त मिसाल तौरु 2 ॼणा आया न त ऑडर ॾींदा 3 कॉफ़ीज़ जो ऐं 3 कॉफ़ी चवंदा 1 फॉर द वॉल हिकिड़ी भित लाइ त पहिरियों जॾहिं 3 जो ऑडर वठंदो त भित ते हिकिड़ो लीको कढी ईंदो हाणे ॻाल्हि सम्झ में कोन आई जेके हुते नवां माण्हू विया त हुन भित ते लीका निकिता पिया आहिनि ऐं जेको बि ऑडर अचे न हिकिड़ो वधाइजे या 2 वधाइजे त भई 1 फॉर द वॉल या 2 फॉर द वॉल भित लाइ 2 भित लाइ 1 त हिकिड़े माण्हू पुछियो छा इशू आहे त चई त वेटर मुर्की चयो त तव्हां थोरी देरि में पाण ई ॾिसी वठंदो थोरे देरि खां पोइ को सारो हो शदीद सर्दी हुई कॉफ़ी खपे पई कंहिंखे को ज़रूरतमंद हुयो कंहिंखे नाश्तो खपे पियो हर कंहिंजी अलॻि अलॻि वॉल हुई त हिकिड़े अची पुछियो त भित ते कुझु आहे हुन ॾिठो त भित ते लीको अची हा भित ते आहे उहो अची वेठो हुनखे इज़त सां उहा कॉफ़ी मिली ऐं भित तां लीको ॾही वियो न हुन कुझु घुरियो न कंहिं हुनखे असांखे त असां त उहा क़ौम आहियूं ख़वातीन सां जेके इहो हुकुम आहे त साॼे हथ सां ॾियो था त खाॿे हथ सां ख़बर न पवणु घुरिजे इहो असां ई चवंदा आहियूं न मतिलबु अलहमदिल्ला चवंदा न आहियूं असां ते लागू आहे इहा ॻाल्हि त भई राइट हैंडेड खे लेफ्ट हैंडेड जी ख़बर न पए त भई साॼे हथ सां ॾियो खाॿे खे ख़बर न पए पर पोइ हीअ फोटोशूट्स ही भाकुर ही अजायूं इशाअतूं ही सभु असांजूं निशस्तूं छा हूंदियूं आहिनि कुझु वाक़िया आउं सां शेयर करणु चाहियां थो 2010 में जेका बोर्ड आई हुई हुन में असां हिकिड़ो ॻोठु हुयो अञा ताईं हुन ॻोठ सां असांजी निस्बत क़ाइमु आहे 482 जे क़रीब फ़र्द हुया जेके ॿोॾि जे करे लुड़ी आया हुया ऐं मॉडल जामशोर स्कूल जेको गवर्नमेंट स्कूल आहे गर्ल्स जो उन में असां हिकिड़ी कैंप क़ाइमु कई हुई
ऐं उन कैंप में हुननि जे हिकु साईं वफ़ात कई, उनजो तदो बि थियो, हिकिड़ी शादी थी, उहा बि उते ई थी। तंहिंखां सवाइ ॿारनि जो असां स्कूल खोलियो हो, असां हुते डिस्पेंसरी खोली हुई, असां हुते राशन शॉप खोली हुई, हिकिड़ो मॉडल हिकु विलेज हुयो जेके BBC कवर कयो त सॼे पाकिस्तान में बोर्ड में अहम तरीन ॻोठ इहो आहे जेको हिननि कवर कयो आहे। महमूद मुग़ल जी ॻाल्हि कान्हे का, मुंहिंजी टीम जी ॻाल्हि कान्हे का, असां सभिनी गॾिजी पंहिंजो पाण में कयो, छाकाणि त मूंखे यादि आहे त पहिरियों ॾींहुं जॾहिं हुते उहे सभु असां वटि अची वेठा हुया ऐं असां अफ़रा तफ़री में लॻा पियासीं त 450 माण्हुनि जो राशन कीअं आणिजे, छा बंदोबस्तु कजे। त हिकिड़े साहिब मूंखां पुछियो त मूंखे ॿार लाइ खीर खपे थो, त मूं चयो त खीर वारो अञा कोन आयो आहे। त हुन मूंखे ॾिसी चयो, आई नीड सेरेलैक बिकॉज़ माई चाइल्ड गेट्स सेरेलैक। त हिकिड़ी निगाह जो मूं हुनखे ॾिठो त मूं महसूसु कयो त उहो त कोन्हे जेको घुरंदा आहिनि, हीअ त का ॿी का शइ आहे। माना हिकिड़ो माण्हू जेको कंहिं मजबूरीअ ते हिते आयो आहे, पंहिंजे शौक़ में कोन आयो पंहिंजो घर छॾे हिते। त असां हिकिड़ो प्लान कयोसीं ऐं प्लान करे जो असांजी सॼी अलहमदिल्ला टीम लॻी। त इहो मां क्रेडिट मां नथो खणणु चाहियां, मां सॼी टीम जी ॻाल्हि थो कयां त असांखे BBC जे पारां न्यूट्रलिटी जे पारां मतिलबु हिकिड़ी शइ असां ते वाज़े कई हुई त भई सभ खां बेस्ट जेको आहे सॼे मॉडल में मॉडल सिंध में जेको आहे सो जेको इहो कैंप हुयो असांजो कैंप हुयो, उनखे निसार खोखर बि कवर कयो, ॿियनि दोस्तनि बि कवर कयो, उन्हनि जी महिरबानी। पर हाणे ॻाल्हि हुते छा हुई, ॻाल्हि हुते सिंपल सादी हुई। 450 माण्हू, असांखे बदना खपनि पिया, लोटा खपनि पिया, वॉशरूम्स वग़ैरह में माण्हू कम अज़ कम एटलीस्ट हिकिड़ी फैमिली वटि हिकिड़ो लोटो थो हुजे, पर थोरो तक़रीबन 82 फैमिलियूं हुयूं। त असां चयोसीं त असांखे 200 लोटा खपनि था। त मतिलबु माण्हू ईअं त कोन्हे त को हिकिड़ो हिकिड़ो माण्हू खणी को बीठो हुजे। त असां चयोसीं 200 लोटा खपनि था। साईं ख़बर पई साईं को मसइलो ई कोन्हे, थी वेंदा 200 लोटा। हाणे हुन जाइ खपे थी, स्पेस खपे थो, न गाॾी खपे थी का 300 खनि लोटा 200 लोटा। त साईं गाॾी आई कराची मां, हिकिड़े साहिब मूंखे फ़ोन कई, साईं उहो बसि लोटा अचनि पिया, तव्हां इंतज़ारु कजो। असां चयो ठीकु आहे, असां वेठा आहियूं हुते इंतज़ारु पिया कयूं। गाॾी नूरियाबाद क्रॉस कयो त हिकिड़ी फ़ोन आई, साईं उहो फोटोग्राफर आहे? तंहिं ज़माने में सेल फोन एतिरा घणा कमु न कंदा हुआ। त पुछियुमि साईं ख़ैरियत आहे? चई साईं उहो फोटो सेशन थींदो न, लोटा ॾींदासीं त फोटो निकिरंदा। बोलियो साईं नूरियाबाद चइबो आहे हिनखे, चए त तव्हां बीठा आहियो, महिरबानी करे गाॾीअ खे टर्न कराए वापसि कराची वञो, असां वटि फोटोग्राफर कोन्हे को, असां वटि रिवाज ई कोन्हे त असां फोटो कढायूं। ऐं असां इहो सिलसिलो पोइ ईअं कयोसीं त गेट ते ईंदी का बि गाॾी ईंदी ऐं जेके बि सामान ॾियणो हूंदो अंदरि वेंदो हो, ऐं हू पंहिंजो पाण ॻोठ वारा उन कैंप में रजिस्ट्री करे बाक़ाइदे पूरे तरीक़े सां पंहिंजो पूरो सिस्टम हलाईंदा हुया। ॾाढी हुनखे कावड़ लॻी त साईं मतिलबु चरियो आहियां मां, ख़ासि साइकेट्रिस्ट एनालिस्ट चरिया ई हूंदा आहिनि। तव्हांजी सवनि जी दुनिया में ॿ टे चरिया हुजणु खपनि, थोरो ख़बर पवंदी त माण्हू केतिरो सौ आहे। ॿिए ॾींहं ते सुबुह जो ख़ासि मुंहिंजी गेट ते बेल वॻी। ख़लील अहमद साहिब, मां नालो खणणु चाहियां थो हुनजो, बैंकर आहिनि, अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾे। साईं वटि हिकिड़ी स्विफ्ट कार हुई, उनजे पोयां 2 मेहरान गाॾियूं हुयूं ऐं गाॾियुनि जी पोज़ीशन इहा हुई त टिनी गाॾियुनि में सिर्फ़ु हिकिड़ो हिकिड़ो ड्राइवर हुयो ऐं सॼियूं टोटल अॻियूं सीटूं अॻी सीटां ऐं पोयूं सीटूं लोटनि सां भरियल हुयूं। डिघीअ में लोटा पिया हुया। टिनी गाॾियुनि में तक़रीबन 450 लोटा खणी असां वटि पुॻा हुया, बदना। ही लोटा पॉलिटिकल न, बदना। तो बदना खणी असां वटि पुॻा हुया त जीअं वॉशरूम वग़ैरह जी जेका हाजत आहे, वज़ू करण जी हाजत आहे, जेको जेको इहो कमु करिणो आहे उहो थी सघे बिना कंहिं फोटो जे, बिना कंहिं सेशन जे, बिना कंहिं शइ जे। असां हुननि ते उहा शइ पुॼाई त इहो थी सघे थो, कोन थो थी सघे। फाउंडेशन में कमु कंदा आहियूं असां, त हीउ जेको कोविड थियो हुयो त हुन में किथां असांखे का मतिलबु ख़बर पई त हिकिड़ो ॻोठ आहे उते कुली आहिनि ऐं हुननि कुली को रेलवेज़ बंदि थी वियूं त 40 कुलियुनि जो ख़ानदान, 40 ख़ानदान जेके अची विया हुन में। फेसबुक ते पढ़ियोसीं, असां कॉन्टेक्ट कयोसीं, सो कॉन्टेक्ट कयोसीं त ख़बर पई त हिकिड़ो कॉन्टेक्ट नंबर हुयो, हुनखे कंफर्म कयोसीं त हुननि चयो हा असांजे ॻोठ में रहनि था, पर इशू इहो आहे त असां पाण खे मुश्किल सां अफोर्ड करे सघूं पिया, त असां हिननि माण्हुनि खे किथां अफोर्ड कयूं। त उते असां हुनखे चयो त तव्हां सुभाणे अचो, टंडोजाम जे वेझो उहो ॻोठु हुयो, तव्हां टंडोजाम पहुचो, असांजी टीम तव्हांखे मिलंदी ऐं असां तव्हांखे उहे 40 कट्टा 15 ॾींहंनि जे राशन जा बाक़ाइदे तरीक़े सां तव्हांखे ॾींदासीं। असांखे हिकिड़ो रुॻो CNIC जी कॉपी खपे, जीअं असां ॿुधाए सघूं त असां कहिड़ी फैमिलीअ ताईं उहो राशन पुॼायो आहे। ख़ौफ़ नज़ात ई सच आहे जेको मां ऑन स्क्रीन तव्हांजे साम्हूं बिल्कुलु ॻाल्हाए रहियो आहियां ऐं दिलि जे हुज़ूर सां ॻाल्हाए रहियो आहियां। त हू नौजवान बि आयो, शायदि मूंखे ॾिसंदो हुजे, ॿुधंदो हुजे, मां नालो उनजो नथो खणणु चाहियां। सामान खणी पंहिंजे ॻोठ ते पुॼायो, सभु कुझु ख़ैर ख़ूबी सां थी वियो ऐं असां चयो रुॻो फोटो खपंदा असांखे CNIC जा। 2:30 बजे हुनजो फ़ोन आयो। सो फ़ोन ते अचण खां पोइ हुन चयो साईं इहो डॉक्टर साहिबु हे वीडियो कंहिंखे मोकिलियूं? मूं पुछियो तव्हां कहिड़ी वीडियो पिया मोकिली? असां हुननि जा शूट कया हुन वीडियो जेके सामान जा कट्टा खणनि पिया। मुंहिंजो भई तोखे कंहिं चयो त तूं हुनजी वीडियो शूट कर? मूं तोखे चयो मूंखे हिकिड़ो फोटोग्राफ खपे थो, ID कार्ड जो, जीअं असां पंहिंजे रिकॉर्ड में शामिलु करे सघूं त असां फलाणी फैमिली खे इहो राशन पुॼायो आहे। चई साईं हू फलाणी जमात आहे, हाणे छॾे ॾिबो जमात खे, ठीकु आहे।
उनजे फलाणे साहिब फ़ोन करे चयो बाबा इहो वीडियो तयारु कयो असांखे मोकिलियो। ख़ैर असां चाहिनि पिया त उॾा सिलसिलो थिए त भई 40 फैमिलियुनि खे असां पुॼायो आहे, भले खणो क्रेडिट, कोई बि खणे क्रेडिट, पर तव्हां इहे इन ह्यूमिलिएशन में कीअं था अचो? मूं चयो त का वीडियो कान्हे, को फोटोग्राफ कान्हे, कुझु बि कोन्हे, ऐं जेकॾहिं उहो माण्हू आहे त तव्हां मूंखे नंबर मोकिलियो, मां सां पाणे ॻाल्हायां थो, पोइ तव्हां पाणे ॻाल्हायो त क़िबला ईअं कोन्ह थींदो मुर्शिद, साईं सरकार इहो ईअं कोन्ह थींदो आहे। ज़िंदगी में नाम नमूद छा आहे? मतिलबु असां ॾिठो आहे त माण्हू माफ़ी सां माज़रत सां अखि पूरे तो ही लिबास बि कटे वठनि था, मुंडी विलाए वठनि था, वाच बि कोन था छॾनि, का त माण्हू शइ खणी वञे, भला क़बर में हिकिड़ी वाच ई खणी वञे, भला हिकिड़ी मुंडी खणी वञे, भला कुझु त खणी वञे न, अहिड़ो जहान छॾे थो, खणणो कुझु बि कोन्हे। हे नाम नमूद ॾेखाव जेको असां मतिलबु जेको असां हिकिड़ो पंहिंजे पाण में हिकिड़ो प्लैंड हिकिड़ी शइ हूंदी आहे, इहो ईअं छो थो थिए? बसि छो दिलि में तरी आहे। हीउ मां अर्ज़ु कयां तव्हांखे वरी बि, हीउ मज़हब न आहे, हीउ पॉलिटिक्स न आहे, रियलिटीज़ ऑफ लाइफ आहिनि। ॾियो ख़बर बि न पवे, अहिड़ी मोहबत सां जो ख़बर बि न पए न। अहिड़ो को हुजे मिसाल तौरु कॾहिं को 1000 रुपए जो केलनि जो दर्जन खाऊं, करे सघूं था। फारवा जेके आहिनि न, त उन्हनि फारवनि जो जॾहिं माण्हू हिकिड़ो टोकरो वठे थो, ॾेई छॾियोसि न 1000 रुपयो, 2000 रुपया खनि रखूं त इहे साईं ॿिया वठो, इहो कयो ख़र्चु। कॾहिं कंहिं वेटर खे सुठो टिप ॾियूं, चवनि था ॾेई सघूं, जिते उहो पाउच में रखूं था न असां 500 रुपया, उहे हुनखे कोन मिलंदा, उहो त मालिक खणी वेंदो, पोइ डिस्ट्रीब्यूट थींदो, त वाई डोंट यू कॉल हिम? थोरो मिलंदे मिलंदे हथु मिलाईंदे, बेटा तव्हांजी महिरबानी, तव्हां मानी खाराई, हथु मिलाए मुठ में ॾेई छॾियोसि न 500 रुपया खनि। हिते छो कोन था कयूं? हिकिड़ो चवंदुसि उज़ैद हिकिड़ो बीजां, मां किचन में हलां थो, हिन सां स्टाफ खे ॾींदुसि पैसा, हिकिड़ो यादगार फोटो कढ, यादगार फोटो कहिड़ो? बोचीअ सां गॾु 100 रुपयो, वेटर सां गॾु 100 रुपयो, टेबल वारे सां 100 रुपयो। कम ऑन यार, हुजत आहे, दिलि ते तरी आई, करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुख ॾे, सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, सम्झ ॾे असांखे, थोरो ईअं कयूं त कुझु लिकी लिकी खेॾूं, लिक लिकोटी हुजे, भरम क़ाइमु हुजे, जेको भित ते लीको आहे उनजी ख़बर सिर्फ़ु वेटर खे हुजे, ऐं असां उहो लीको उते ई छॾे अचूं, त जेकॾहिं को ॿियो अचे थो त पंहिंजे पूरे मान शान सां उहा शइ वापराए सघे, जेका हुनजे लाइ असां जे पाण हिकिड़ी कोशिशि आहे, रब असांखे वसीलो करे थो त असां हुनजे लाइ कुझु करे सघूं। का बि ॻाल्हि दिलि में ॾुखी लॻी हुजे त ऐं समाज ते ख़राश आई हुजे त मां अव्हांखे हथ जोड़े माफ़ी घुरां थो, पर दिलि चवे थी त माफ़ी पंहिंजी जाइ ते, ॻाल्हियूं करणु घुरिजनि ऐं ज़रूरु करणु घुरिजनि। पंहिंजे सर ख़्यालु रखिजो पिया, बशर हयात इंशा अल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। फ़ी अमान अल्लाह करीम अव्हांखे दामे दर में कर में सुख ॾे, सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखंदो, आमीन सुम आमीन। अल्लाह जे हवाले, सदाई ख़ैर।